जी बिल्कुल, जमियत उलमा इस्लाम यूसी गगर पारा गगर फाटक में मुमकिन तौर जो शराब खानो खुलण के खिलाफ़ मंशियात खिलाफ़ एक वही आलिशान रैली कढ़ी वही है। रैली हुसैनी चौक का थी आज के मुख्य कौमी शाहराह से पहुंची जैं तो रैली जी अगवानी जो मुख्तलिफ जो अहदेदार उन्होंने कही है। अचो सन मौजूद जो अगवान उन भी गाल बोल कंदासीं तो उन्होंने इन बारे में छा चवण है। जी तो तव्हांखे ख़बर है तो अमन अमान की सूरत हाल हुए या नशे की सूरत हाल हुए, नशे की पोजीशन हिते ही है जो हितां जो नौजवान वो आइस के नशे में, हीरोन के नशे में, इन्हनि के जो सप्लायर है सहूलतकार है। तव्हां सभिनी के ख़बर है तो ये पुलिस जो मोबाइलूं थाना उहे उन्हनि के सप्लाई करे रहा आहिनि, उहे सप्लाई करे रहा आहिनि। इन जे करे जो है जेकर हिते अञा नशो रहंदो वो नशो नौजवाननि वटि जंहिं हथ में किताब ऐं कलम हुजणु खपे उन हथ में अॼु तव्हां ॾिसंदो तो उहे जेको आहे मावा गुटका आइस ऐं शराब खाने जे खुलण खां पोइ हितां जी चादर ऐं चौदीवारी उहा गैर महफूज़ थी वेंदी। अवाम मुसलसिल एहतजाज में आहे। अवाम जो को मसलो जी तकलीफ़ ख़त्म कोन थी थिए, ॾींहों ॾींहुं अवाम जी मुश्किलातुनि में इज़ाफ़ो पियो। कंहिं भी किस्म जो इतने को न कानून आ न पुलिस आ न इंतजामिया है न हिते जी जेका यूसी या जेको MP आ या जेको MNA आ उन जो को किरदार कोने। अवाम जे मसलन सां उन जे हल जे मसलन सां को किरदार कोने। हाणे भी तव्हां ॾिसो था त जेको शराब खानो आहे उते भी हिकिड़ो काउंसलर भी उन इलाके जो भी आहे। हालांकि हितों जा माण्हू लोकल माण्हू जेके आहिनि से उन शराब खां मुतासिर थियनि था, त लिहाज़ा जेको आहे सो हितों निमाइंदन जो को किरदार कोने। उहे पाण चाहिनि था त हितों जो माण्हू शराब में मंशियात में इन्वॉल्व थिए। जो शराब खानो खुले पियो इन में इंतज़ामिया मुलविज़ है, हितों जा जेके भी चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे मुलविज़ आहिनि। ॾिसो कंहिं भी इलाइक़े में कोई भी कमु अहिड़ो थींदो आहे त उतां जी इंतज़ामिया खे पहिरियों इन्फॉर्म कयो वेंदो आहे। ऐं हालांकि शराब खानो जेको आहे इहो असांजे दीन इस्लाम में कानूनी ना है, गैर कानूनी है सॼो, ठीकु आहे। त हितों जी इंतज़ामिया इन में मुलविज़ आहे, हितों जा जेके भी चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे मुलविज़ आहिनि ऐं पाकिस्तान जी इंतज़ामिया मुलविज़ आहे इन में। उलमा इस्लाम गगर फाटक के तरफा एहतजाजी मुज़ाहिरो ख़ास तौर ते गगर फाटक में जो शराब खानो हाँ ठही रहियो आहे ऐं उन खां पोइ शहर विच में हिकिड़ो गगर फाटक में शराब खानो पुराणे वक़्त खां हली भी रहियो आहे। असां इहो चयूं था त इहो सिर्फ़ु ईअं त को मुस्लिम कम्यूनिटी आहे, ये इंसानियत जो मसलो भी आहे। नौजवान नस्ल तबाह थिए थो पियो ऐं असां कहिड़ी भी सूरत में ये शराब खाना ठाहिण नवां कोन ॾींदासीं, बल्कि असां जो निकिता आहियूं त पुराणे शराब खाननि खे बंदि कयो तव्हां।